जमाली ऐं भूताणी बिरादरी जी ॿिनि धुरियुनि में तकरार तां झेड़ो थी पियो जंहिं जे नतीजे में हिकु ॼणो क़तल थी वियो आहे। इन हवाले सां तफ़सील ॿुधाइण लाइ असां टेलीफोन लाइन ते मौजूद आहे तंहिंजे रही मां मेहरान टीवी जो रिपोर्टर हैदर सिंधी। जी हैदर, और वधीक छा तफ़सील आहिनि? जी, ही बलोचिस्तान जो इलाइक़ो आहे लोही, जंहिंमें जमाली भूताणी जे विच में जेको आहे हदबंदी जे तकरार तां तक़रीबन 3 महीननि खां झेड़ो हलंदड़ आहे। ॿिन्ही धुरियुनि खे तक़रीबन 3 महीननि जो वक़्तु गुज़री वियो आहे। उते धुरियूं मोर्चाबंद आहिनि ऐं उन्हनि हिक ॿिए जे गाॾियूं साड़ियूं आहिनि, हिक ॿिए जा रस्ता बि बंदि करे छॾिया आहिनि। तो बलोचिस्तान हुकूमत ऐं जेको आहे सिंध हुकूमत इन सिलसिले में को उपाउ न वरिता आहिनि ऐं ॿई धुरियूं जेके आहिनि हिन वक़्तु बि मोर्चाबंद आहिनि। 3 महीननि गुज़रण खां पोइ हींअर इहा जेका झेड़े जी सूरत हाल आहे शिदत इख़्तियार करे वई आहे ऐं हिन में जमाली बिरादरी जो साईं बख्श जमाली जो कहर फौत थी वियो आहे ऐं उन खां पोइ हिकु हमरा सालेह जमाली जेको आहे उहो शदीद ज़ख़्मी थी वियो आहे, जंहिंखे जेको आहे खनत ते दादू अस्पताल में वियो आहे। ऐं वाज़ेह रहे थी हीउ जेको झेड़ो आहे इनखे 3 महीना गुज़री विया आहिनि। हींअर बि जमाली बिरादरी जा केतिरा ई माण्हू जेके आहिनि उहे सरापा एहतिजाज आहिनि। हैदर, अवां जी महिरबानी।